इसराइल रियासती दहशतगर्दी में सभई हदूं पार करे छॾियूं। अस्पतालुनि जे भर पासे में बमबारी। अल शिफा अस्पताल जी बिजली मुकमल तौर बंद। टैंकिन जे घेराव सबब ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाइण ॾुखियो थी वियो। बमबारीअ में हमास सरबराह इस्माइल हनिया जी पोटी बि शहीद। वेशानियुनि कार्रवाइनि में हेल ताईं शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 11,000 खां वधी वियो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि में 4,506 ॿार, 3,027 औरतूं ऐं 678 पीरसन शामिल आहिनि। सिहत जे आलमी इदारे पारां गज़ा जे अस्पतालुनि ते हमलनि ते ॻणती ज़ाहिर। जारी कयल बयान में चयो वियो आहे त इलाज न थियण सबबि वधीक हज़ारे हयातियूं ज़ाया थी सघनि थियूं। पैगाम आयो हो त असां बेएतमादी रिथ ते न्यूट्रल आहियूं, पर कमर जावेद बाजवा बेएतमादी रिथ ते वोटिंग खां 2 ॾींहं पहिरीं घुराए रिथ वापसि वठण जो चयो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बाग़ी माण्हुनि खे चूंडनि में क़ीमत अदा करणी पवंदी आहे। हिकु मख़सूस पार्टी जो इहो ई हश्र थींदो आहे जहिड़ो 2008 में थियो। हर इलेक्शन में किंग्स पार्टी कंहिं न कंहिं सूरत में वापसि अची वेंदी आहे। नून लीग MKM इत्तेहाद असांखे नुक़सान घटि फ़ाइदो घणो ॾींदो। जमीयतुल उलमा इस्लाम सां गॾिजी चूंडूं विढ़ी सघूं था। मदे जी भरिसां छिते कुते 7 वरहनि जे नीगर खे ॾाढे रतो रत करे छॾियो। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबब डॉक्टर्स पारां इलाज करण खां इनकार। ॻोठ गाहिजा में नीगर बख़्त गाहिजो खे छिते कुते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे विधो। अस्पताल में सहूलियतूं न हुजण करे वारस नीगर खे इलाज लाइ ॾहरकी खणाए विया। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में वैक्सीन न हुजण करे डॉक्टर्स इलाज न कयो। अस्पताल मां सहूलियतुनि जी खोट पूरी करे शहर में कुता मार मुहिम शुरू कई वञे। रेती वेझो कोट सब्ज़ल पुलिस मुबैना मुक़ाबले में हिकु ॼण खे फुल फ्राई करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त ॻुझो इत्तला मिलण ते कार्रवाई कई त ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान जुनेद कोश मारिजी वियो। संदसि साथी फरार थियण में कामयाब थी विया। ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 में अॼु अहम दंगल पाकिस्तान जो मुक़ाबलो इंग्लैंड सां थींदो। क़ौमी टीम खे सेमीफाइनल में पहुचण लाइ मौजिज़े जी ज़रूरत। मौजिज़ो ईअं थिए जो पाकिस्तान 400 रन्स ठाहे ऐं इंग्लैंड 112 रन्स ते आउट थी वञे।